भारत के पार्लियामानी मेंबरन पारां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी वारे वाक़े खिलाफ मरकज़ी जमायत अहले सुन्नत तरफां जामे गोसिया ताहिरिया मदरसे खां प्रेस क्लब मटियारी ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली की अगवाणी हाफिज बिशारत अहमद ताहिरी, हाफिज अब्दुल जब्बार खास खेली, बशीर अहमद खत्री, सलीम खत्री, साईं अब्दुल रज़ाक मेमण, हाफिज पुनील सान ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन जो चवण हो त भारत हमेशा मुसलमाननि जे जज़्बातनि सां हथ चुरांद कंदो रहियो आहे। माज़ी में बाबरी मस्जिद के शहीद कयो वियो, हज़ारे मुसलमाननि जो क़त्लेआम जारी आहे। कश्मीर में भारतीय फौज मुसलमाननि खे क़त्ल करे रहियो आहे ऐं हाणे असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में मुसलसल गुस्ताखियूं कयूं पियूं वञनि, जिन खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो।